अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां हिकु न्यू सीरीज़ स्टार्ट करण वारा आहियूं जंहिंमें असां कंप्यूटर जे मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हाईंदासीं। अच्छा, हिन में मल्टीपल सेशन्स हूंदा, माना हिक खां वधीक सेक्शन्स हूंदा ऐं उन्हनि सेशन जे अंदर भी मल्टीपल या हिक खां वधीक पार्ट्स हूंदा। अच्छा, इहे सेक्शन्स ऐं इहे उन्हनि जा पार्ट इंडिपेंडेंट वीडियो तहत रिकॉर्ड कया वेंदा। अगर तव्हां कंप्यूटर जे कंहिं भी मौज़ू खे सिखण चाहियो था त तॾहिं भी इन्हनि पार्ट्स के फॉलो करे सिखी सघो था, या अवल खां आख़िर तक अगर समझण चाहियो था तॾहिं भी तव्हां हिन पूरी सीरीज़ के या प्ले लिस्ट के फॉलो करे सघो था। अचो तो शुरुआत कयूं अॼु जे पहिरें सेक्शन जे पार्ट 1 सां, जेको आहे कंप्यूटर जो बुनियादी ॻाल्हियुनि जो तारुफ़ ऐं पार्ट आहे कंप्यूटर ऐं क़िस्म। सब खां पहिरीं दोस्तों कंप्यूटर हिकु इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे जेका मालूमात हासिल करण जे क़ाबिल हुजे। अच्छा, कंप्यूटर हिकु इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे जेको इलेक्ट्रॉनिक्स जे प्रिंसिपल्स ते या क़ाइदनि ते हलंदो आहे। मतलब पावर या इलेक्ट्रिसिटी ते हलंदड़ हिकु मशीन जेका कुछ डेटा वठे ऐं पोइ उन मां कुछ मालूमात ठाहे मुहैया करे। कंप्यूटर ऐं उन जा क़िस्म। दोस्तों, असां वटि ॿ टाइप जा इलेक्ट्रॉनिक्स डिवाइसिस या मशीन्स हूंदा आहिनि अगर असां कंप्यूटर जी ॻाल्हि कयूं त। सब खां पहिरीं हूंदा आहिनि असां वटि यूज़र मशीन्स। हे उहे कंप्यूटर्स हूंदा आहिनि जेके आम सारफ़ीन तव्हां ऐं असां इस्तेमालु कयूं था। जीअं ही वीडियो ॾिसण लाइ तव्हां पंहिंजो मोबाइल या लैपटॉप जो स्क्रीन इस्तेमालु कंदा हूंदो, या लैपटॉप या कंप्यूटर इस्तेमालु कयो था। अच्छा, ॿिया हूंदा आहिनि सर्वर मशीन्स। इहे उहे मशीन्स हूंदा आहिनि जेके कंपनीज़ ऐं वॾी ऑर्गेनाइजेशन्स इस्तेमालु कंदियूं आहिनि डेटा के स्टोर ऐं प्रोसेस करण जे लाइ। अच्छा, सब खां पहिरीं अगर असां यूज़र मशीन्स जी ॻाल्हि कयूं तो उन में सब खां पहिरीं ईंदो आहे डेस्कटॉप कंप्यूटर या पर्सनल कंप्यूटर, जंहिंखे असां आम ज़बान में पीसी चवंदा आहियूं। पीसी हिकिड़ो रिवायती तौर वारो कंप्यूटर आहे जेके असां पुराणे दौर खां इस्तेमालु कंदा ऐं ॾिसंदा अचूं था। अच्छा, लैपटॉप हिकु पोर्टेबल डिवाइस आहे। हिननि में बैटरीज हूंदियूं आहिनि त हिननि खे तव्हां अलॻि अलॻि जॻह ते खणी वञी सघो था। पीसी छो त हिकु फिक्स जॻह ते वॾियूं मशीनूं हूंदियूं आहिनि ऐं लैपटॉप बिल्कुलु पोर्टेबल हूंदा आहिनि ऐं आसान हूंदा आहिनि, उन्हनि खे तव्हां कैरी करे सघो था। उन खां पोइ ईंदा आहिनि टैबलेट्स। दोस्तों, टैबलेट मोबाइल फ़ोन वांगुरु ई हूंदा आहिनि पर थोड़ी वॾी स्क्रीन वारा डिवाइसिस हूंदा आहिनि। हिननि में भी तव्हां मोस्टली शयूं जेके लैपटॉप में करे सघो था टैबलेट में भी करे सघो था, टच स्क्रीन के इस्तेमालु कंदे हुए। स्मार्टफोन हर हिकु ख़बर आहे स्मार्टफोन छा आहे। स्मार्टफोन भी हिकिड़े तरह जो नंढो कंप्यूटर आहे। इन में भी तमामु उहे शयूं जेके असां डेस्कटॉप या लैपटॉप या टैबलेट में करे सघूं था, मोबाइल में भी करे सघूं था। पर छो त ही अलॻि अलॻि मशीनूं आहिनि त हिननि जा कुझु लिमिटेड यूज़ेज आहिनि। जीअं काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां सिर्फ़ु लैपटॉप में ही आसानी सां करे सघूं था, उहे त फ़ोन में ऐं टैबलेट में भी करे सघूं था। डेस्कटॉप ऐं कंप्यूटर में थोरो डिफरेंस आहे। डेस्कटॉप्स पोर्टेबल न आहिनि, उहे फिक्स हूंदा आहिनि, वॾियूं डिवाइसिस हूंदियूं आहिनि, ऐं लैपटॉप नंढियूं डिवाइसिस हूंदियूं आहिनि, पोर्टेबल डिवाइसिस हूंदियूं आहिनि। अच्छा, रहियो स्मार्ट गैजेट्स। इहे उन टाइप जा डिवाइस आहिनि जेके असां वेयर करे सघूं था या कैरी करे सघूं था। लाइक असांजा स्मार्ट वॉचिस, ॿिया नंढी क़िस्म जा गैजेट्स जेके असां पाए सघूं, जीअं गूगल्स थी विया, नंढा सेंसर मोशन्स थी विया। त इहे सभु गैजेट्स स्मार्ट गैजेट्स सॾिया वेंदा आहिनि। अच्छा, उन खां पोइ आहिनि सर्वर मशीन। सर्वर मशीन्स उहे मशीनूं आहिनि जेके वॾियूं कंपनियूं जीअं फेसबुक, यूट्यूब या गूगल इस्तेमालु कंदा आहिनि पंहिंजे यूज़र्स जो डेटा, मतिलबु सारफ़ीन जो, असांजो ऐं तव्हांजो डेटा सेव करण जे लाइ ऐं उनखे प्रोसेस करण जे लाइ। हूंदा हीअ भी कंप्यूटर ई आहिनि, पर छो जो हिते प्रोसेसिंग पावर ज़्यादा लॻंदो आहे ऐं स्टोरेज ज़्यादा खपंदी आहे त इहे
हिकिड़े क़िस्म जी कैटेगरी में ईंदा आहिनि जंहिंखे असां सुपर कंप्यूटर्स चवंदा आहियूं। अच्छा, सुपर कंप्यूटर साम्हूं तव्हांखे इमेज बि नज़र ईंदी हूंदी। ही वॾा वॾा ब्लॉक्स जी शक्ल में हूंदा आहिनि ऐं वॾनि वॾनि वेयर हाउसिस में हूंदा आहिनि। अच्छा, उन सुपर कंप्यूटर खे असां डायरेक्टली त कोन इस्तेमालु कंदा आहियूं, पर हा इनडायरेक्टली इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं तव्हां हींअर ही वीडियो फेसबुक या यूट्यूब ते ॾिसी रहिया हूंदो, त इहो बि हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे, हिकिड़ो वेबसाइट आहे जेको कंहिं न कंहिं सर्वर कंप्यूटर या मशीन ते हलंदो हूंदो। अच्छा, उन खां सुपर कंप्यूटर खां पोइ ॿी कैटेगरी सर्वर मशीन जी आहे मेन फ्रेम। ही थोड़े नंढी लेवल वारा कंप्यूटर हूंदा आहिनि जेके सुपर कंप्यूटर वांगुरु ज़्यादा ताक़तवर त न हूंदा आहिनि, पर आम नॉर्मल डेस्कटॉप पीसी खां ज़्यादा पावरफुल हूंदा आहिनि। ही जीअं असां कंहिं यूनिवर्सिटी वग़ैरह में जिते डेटा स्टोरेज जो कमु ज़्यादा हुजे ऐं प्रोसेसिंग जो कमु घटि हुजे उते इस्तेमालु करे सघूं था। मिसाल जे तौर में स्टूडेंट्स जो डेटा स्टोर कंदड़ यूनिवर्सिटीज़ इन खे इस्तेमालु कंदियूं आहिनि, जिते काफ़ी पुराणो डेटा बि स्टूडेंट्स जो पियो हूंदो आहे, पर उनखे रेयरली कॾहिं एक्सेस कयो वेंदो आहे या इस्तेमालु कयो वेंदो आहे। अच्छा, थर्ड कैटेगरी ईंदी आहे वर्क स्टेशन। वर्क स्टेशन डेस्कटॉप कंप्यूटर वांगुरु ही कुझु कंप्यूटर हूंदा आहिनि, पर ही थोड़ा उन खां ज़्यादा पावरफुल हूंदा आहिनि। हिननि में ज़्यादातर जेके इस्तेमालु थींदड़ वर्क स्टेशन्स आहिनि उहे प्रोसेसिंग पावर ज़्यादा रखंदा आहिनि, छो त हिते स्टोरेज जी घटि ज़रूरत हूंदी आहे ऐं कैलकुलेशन ऐं एग्जीक्यूशन जी ज़्यादा या प्रोसेसिंग स्पीड जी ज़्यादा ज़रूरत हूंदी आहे। जीअं फोरकास्टिंग जे लाइ इस्तेमालु थींदड़ मशीनूं, जिते असां सेंसर्स खे इस्तेमालु करे पिछले हफ़्ते ॾेढ जो डेटा इस्तेमालु करे ऐं न्यू फॉरकास्टिंग यानी मौसम सुभाणे या हफ़्ते खां बाद में कीअं हूंदो, अहिड़े तरीक़े जा कैलकुलेशन अगरि असां कॉम्प्लिकेशन मैथमेटिक इक्वेशन्स कयूं त उते असांखे वर्क स्टेशन जी ज़रूरत पवंदी आहे। या कोई इंजीनियर या आर्किटेक्टर जॾहिं कंहिं शहर जो कंहिं कॉलोनी जो या कंहिं हाउसिंग सोसाइटी जो नक्शो ठाहिनि त उते बि आम कंप्यूटर में कमु कोन थींदो, उते बि वर्क स्टेशन जी ज़रूरत पवंदी आहे। त ही हुयो पहिरियों पार्ट दोस्तो। इंशाअल्लाह हाणे हिन सीरीज़ खे कंटिन्यू कयो वेंदो। अगरि तव्हां मज़ीद सिखणु चाहियो था, अहिड़ी इंफॉर्मेशन वीडियो उसखे ॾिसणु चाहियो था, त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं फेसबुक में असांखे फॉलो कयो। इन जो अॻिलो पार्ट ॾिसण लाइ नेक्स्ट वीडियो ते वेंदा। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।